हालाणी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी में बरसातनि खां पोइ ज़िंदगी आस्ते आस्ते पंहिंजे मंज़िल ॾांहुं नए सिर हलणु शुरू करे छॾियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पीर लकियारी दरगाह ते हर महीने 14 जी राति सूफ़ी राग कराईंदड़ फ़क़ीर वफ़ा मोहम्मद अली मला, रईस अयूब ख़ान सोलंकी, साजिद ख़ासकेली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बरसातनि खां पोइ दरगाह उताकूं ऐं दिलियूं आबाद थी रहियूं आहिनि। संदुसि चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। दरगाह पीर लकियारी ते सिंध जे सुरीले सूफ़ी फनकार सोडल फ़क़ीर सूफ़ी राग ॿुधाए वेठलनि खे झुमाए छॾियो आहे, जॾहिं त फनकार सज्जाद अली पिण राग ॿुधाए वेठलनि खां दाद हासिल कयो आहे। जॾहिं त शहरनि सां गॾोगॾु साफ़िन इक़बाल वक़ार ख़ासकेली, शहरन उस्ताद मोहम्मद शरीफ सूमरो, उस्ताद सफदर अली मेमण, अयाज़ हुसैन मेमण, असलान काज़ी समेत समें माण्हुनि सोडल फ़क़ीर जो राग ॿुधो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।